नाज़िन बदीन में कश्मीर कमेटी सिंध बलोचिस्तान के सरदार ज़ुल्फ़कार अली एक ॾींहं जे दौरे ते बदीन पहुतो है, जिते पीपी अॻवाननि खेसि अजरकुन जा तोहफ़ा पेश कया। उन हवाले सां रिसूता दीदार हुसैन मल्हा जी ये रिपोर्ट। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चीफ ऑर्गेनाइजर कश्मीर कमेटी सिंध ऐं बलोचिस्तान सरदार ज़ुल्फ़कार अली एक ॾींहं जे दौरे ते बदीन पहुतो। उन मौके ते पीपी ज़िला सदर हाजी रमज़ान चांडियो, एमपी बदीन जो भा अनवर अली मल्हा, यूथ विंग तहलका सदर इरफान अली आलमानी, पीपी अगवान हाजी मुराद चांडियो, यासर सिंधु समेत पीपल्स पार्टी के कारकुन पारां सिंध की सूखड़ी अजरकन जा तोहफ़ा पेश कया। इन मौके ते सरदार ज़ुल्फ़कार जो चवणु हुयो त अफ़सोस आहे जो इलेक्शन कमीशन सिंध पारां सिंध में रहंदड़ कश्मीरियुनि खे वोट ॾियण लाइ का बि आगाही या मीडिया ते को प्रोग्राम मुहिम हलाइण लाइ तयार न आहे। जॾहिं त इलेक्शन कमीशन वटि वोट दाख़िल करण जा फंड पिण मौजूद आहिनि। फंड हुजण जे बावजूद कश्मीरियुनि खे सिंध में वोट दाख़िल करण लाइ का बि मुहिम न पिया हलाइनि। अॼु आऊं मोहतरमा फरियाल टालपुर, निसार खोड़ो ऐं वकार मेहदी जी हिदायतनि ते बदीन आयो आहियां। मुंहिंजे अचण जो मक़सदु कश्मीरियुनि जा वोट दाख़िल कराइण हुयो। संदन चवणु हुयो त अॼु मूंखे बदीन में पीपल्स पार्टी पारां घणी इज़त ऐं मोहबत मिली आहे ऐं आऊं पिण पीपल्स पार्टी जो पुराणो वर्कर जियालियो आहियां। हैदराबाद टंडो अलाया समेत सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जा दौरा पिण कया। उन मौके ते सांस पीपी अगवान ताहिर ख़ान पिण गॾु हो। कैमरामैन ज़ुबैर पुसो साण दीदार हुसैन मल्हा, मेहरान टीवी न्यूज़।